तव्हां सिंधी मौसीक़ी जी मुस्तक़बिल खे कीअं था ॾिसो, उन लाइ तव्हांजी जेका आहे सराह छा आहे, केतिरो रोशन आहे, कहिड़े मरहले में आहे? नियाज़ साहब, हक़ीक़त तव्हां ॿुधायां त असांजी सिंधी मौसीक़ी एतिरी वसी आहे, असांजी सिंधी मौसीक़ी काफ़ी दोस्त कुझु इहे सुवाल कंदा आहिनि त घटि बि वञे थी, पर ईअं न आहे। असांजी मौसीक़ी जेकी आहे सिंध जी फोक स्टाइल आहे, फोक रंग आहे, उहो त उन में इज़ाफ़ो अची रहियो आहे। ख़ूबसूरत ॻाल्हि ॿोल थी। शमन अली मीरा अली हाणे असांखे छा ॿुधाइनि? हाणे ही मुंहिंजो बहितरीनु गीत आहे, ख़ासि करे मशहूरु आहे, मक़बूल आहे। मशहूरु आहे। जी जी, हूअं तव्हांजा सभु गीत बहितरीनु आहिनि। जी, हिन जा ॿोल आहिनि, हथड़नि ते मेहंदी, पेरनि में पायल। वाह वाह। नओं सुबुह खणी आयो, नई शाम गज़ब जी, छेरियूं जी छिम छिम ते खजे गाम गज़ब जी, जंहिं वक़्तु कढी सीध तूं बाग़न में अचे थी, वल्लाह थी हर गुल जी लगे लाम गज़ब जी, हथड़नि ते मेहंदी, हथड़नि ते मेहंदी, पेरनि में पायल, बाहुनि में चूड़ियूं पायल आया, हथड़नि ते मेहंदी, पेरनि में पायल, बाहुनि में चूड़ियूं पाए आया, दिल थी चवे वेही ॾिसजेसि पियो, दिल थी चवे वेही ॾिसजेसि पियो, अॼु पाण एॾो ठाहे
हम खे